सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम, सलाम सिंध, सलाम पाकिस्तान ऐं जिथे जिथे पूरी दुनिया में सलाम सिंध जी ट्रांसमिशन ॾिठी पई वञे असां सभिनि खे चऊं पिया हक़ मौजूद ऐं सदा मौजूद। व्यूअर्स, अॼु जो ॾींहुं जेको आहे सो 27 डिसंबर मां कुझु मतिलबु अॼु को एतिरो ख़ुशी जो ॾींहुं न आहे। अॼु हिकिड़ो जेको आहे सो ग़म जेको असां सां गॾु पूरी ज़िंदगी असांखे असां गॾु हलंदो। जॾहिं 27 डिसंबर ईंदी इन ग़म में असां हमेशह उहे ई जेको आहे सो उहे तकलीफ़, उहा शिदत वारी तकलीफ़ जेका न सिर्फ़ु जेको आहे सो सिंध जे माण्हू पर पूरी दुनिया में पूरी दुनिया खे हिन ॾींहुं रुआरियो। अॼोको ॾींहुं बेनज़ीर भुट्टो जेका पाकिस्तान जी पहिरीं प्राइम मिनिस्टर, लेडी प्राइम मिनिस्टर हुई, जेका 11वीं ऐं 31 जेको आहे सो 31वीं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जी रही आहे 1988 खां 1990 ऐं वरी 1993 खां 1996 जो टाइम बेनज़ीर भुट्टो प्राइम मिनिस्टर रही। ऐं बेनज़ीर जो नालो ई एॾो मिठो ऐं जीअं असां चवंदा आहियूं कि असांजे पाकिस्तान जॾहिं मुल्क जे पाकिस्तान जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं जॾहिं दुनिया में पाकिस्तान जी डिस्कशन थींदी आहे त माण्हू ज़रूरु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो खे यादि कंदा आहिनि। बेनज़ीर भुट्टो जी जेका आहे सो हिन अवाम सां जेका मुहबत, जमहूरियत सां जेको इन जो प्यारु ऐं जमहूरियत खे बचाइण में जेके कोशिशूं बेनज़ीर भुट्टो जूं रहियूं आहिनि, इन मुल्क जो नालो जेको सो रोशन बेनज़ीर पूरी दुनिया में जिथे कयो। मां सम्झां पियो कि उन जी मिसाल किथे बि न पई मिले। जॾहिं औरत जी एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं त बेनज़ीर लखनि किरोड़नि औरतुनि जी जेको आहे सो हिकिड़ी इंस्पिरेशन रही आहे। बेनज़ीर आयरन लेडी रही आहे। बेनज़ीर जेको आहे सो हिकिड़ी मिसाल रही आहे। बेनज़ीर सां हर न सम्झो कि जेको हिकिड़ो सियासी कंहिं पार्टी सां बेनज़ीर जी सां न सिर्फ़ु जेको तालुक़ु रखे थो, पर हर पार्टी जो जेको आहे सो फ़र्ज़ु छा, पर पूरी दुनिया में जंहिं भी जेको आहे सो प्रोफेशन में हुजे, जंहिं भी जॻह ते हुजे, कंहिं बि पार्टी में हुजे, पर बेनज़ीर खे ऑनर अॼोके ॾींहं ते ॾियनि था। बेनज़ीर भुट्टो सही चवंदा आहिनि कि जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे पूरी दुनिया में औरतुनि जे जेको आहे सो एम्पावरमेंट जी, त बेनज़ीर जी मिसाल ॾिनी वेंदी आहे। ऐं बेनज़ीर जी जेतिरो बि अॼु हुन ते ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। पर असांखे बदकिस्मती आहे कि असांजे मुल्क में जिथे असां कानून जी ॻाल्हि कयूं, जिथे असांजा लीडर्स जेके आहिनि, अहिड़ा लीडर्स जिन्हनि खे दुनिया जेको चवंदी आहे कि काश या इहो लीडर असांजे मुल्क में हुजे हा, पर उते ई जॾहिं एसेसिनेट थी वञे बेनज़ीर भुट्टो जहिड़ी शख़्सियत, त दिलि रोईंदी आहे। त उते जेके स्कॉटलैंड यार्ड्स जी टीम बि अचे त उहो बि जेको आहे सो एविडेंसिस गॾु करण जी कोशिशि करे, उते उहे बि फेल वञनि। ऐं जेको आहे सो अॼु ताईं केतिरा तक़रीबन 2007 में जेकॾहिं वाक़ियो थियो आहे, तक़रीबन 15 साल जेकॾहिं काउंट कयूं त थी विया आहिनि इन बेनज़ीर जी शहादत खे, पर अॼु ताईं को बि असांखे को क्ल्यू न मिलियो आहे, कोई बि इंसाफ़ न थियो आहे। कोई बि मतिलबु दाहियूं जेके माण्हू रुना, माण्हू तड़पिया, माण्हू पंहिंजे जी मातम कबो आहे, अहिड़े तरीक़े सां बेनज़ीर भुट्टो जे लाइ मातम कयो वियो। हर अखि रुनी, हर मुख़ालिफ़ रुनो, हर उहो मुख़ालिफ़ जेको हुन पार्टी सां जेको आहे सो भले इख़्तिलाफ़ रखंदो हुजे, भले हुन मोहतरमा जे नज़रिए सां थोरो इख़्तिलाफ़ रखंदो हुजे, पर बेनज़ीर जी जेको आहे सो किरदारु, बेनज़ीर जी सचाई, बेनज़ीर हिकिड़ी पैट्रियोटिक जेका आहे सो लेडी हुई ऐं हिकिड़ी उत्साह हुई हिन मुल्क जे लाइ। ऐं जॾहिं उहा शहीद थी त माण्हुनि जो जेको सो उन हर घर मातम कयो, हर ॿार मातम कयो। इहा हूंदी आहे असल लीडर जी कहानी। असल लीडर उहो ई हूंदो आहे जॾहिं तव्हां अहिड़े तरीक़े सां तव्हांखे का तकलीफ़ अचे त उहा तकलीफ़ हर इंसान जी, हर फ़र्द जी तकलीफ़ बणिजी वञे। सो बेनज़ीर उहा हुई। सो असां
ईअं लॻे पियो, ईअं महसूसु थिए पियो जॾहिं बेनज़ीर जी असां ॻाल्हि ॿुधीसीं, बेनज़ीर जी एसेसिनेशन जी शहादत जी जॾहिं असांखे ख़बर पुगी, असां पर्सनली जिथे जिथे हो गाॾियुनि ते हो, गाॾियूं रोके करे रोअण लॻो, मातम करणु लॻो, घरनि में मातम थी विया, घरनि में तॾा थी विया, माण्हुनि खाइण पीअण छॾे ॾिनो, माण्हू सदमे में पंहिंजे जेकॾहिं फ़र्द को पंहिंजे घर जो वेंदो आहे त ओतिरो माण्हुनि खे तकलीफ़ शायदि थींदी न थी हुजे, पर जेतिरी बेनज़ीर जी शहादत जी तकलीफ़ हर इंसान खे, हर अखि खे असां रोईंदे ॾिठोसीं। असां इहे गवाह आहियूं, सॼी दुनिया इन ॻाल्हि जी गवाह आहे। सो उन भेण खे, उन माउ खे असां सुर्ख़ सलाम पेश कयूं पिया ऐं असां इहो ई दुआ कयूं पिया कि अल्लाह साईं जो नालो वॾो आहे, बेशक अल्लाह साईं इंसाफ़ करण वारो आहे ऐं असां इहो दुआ घुरूं पिया कि दुश्मन खे जेको आहे सो सख़्त खां सख़्तु सज़ा हिन दुनिया में बि मिले ऐं हुन दुनिया में बि मिले। सो व्यूअर्स, काफ़ी जेको आहे सो असां जेतिरो हिन शहादत ते, मोहतरमा जी शहादत ते ॻाल्हायूं, बेनज़ीर जी शहादत ते ॻाल्हायूं, ओतिरो घटि आहे। हे प्रोग्राम हिकिड़ो न पर सभई प्रोग्राम अणखुट काफ़ी जेको आहे सो असांजे लाइ न आहिनि, पर जेतिरी बेनज़ीर, जेतिरो हुनजो कदावर शख़्सियत हुई ऐं जेतिरो हुन सां नाइंसाफ़ी थियो, जेतिरो हुन सां कीस थियो, त उनजो को माना कोई काथो नथो करे सघिजे। सो व्यूअर्स, असांजो प्रोग्राम जेको आहे सो रोज़ जीअं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जेको आहे स्पॉन्सर कयो आहे। GFS बिल्डर्स नालो ई काफ़ी आहे। GFS बिल्डर्स तव्हांजे लाइ सुठा जेको आहे सो प्रोजेक्ट्स लॉन्च करे पियो। अॼु जेको आहे सो ॻाल्हि पिया कयूं नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 4 आसान महाना एक साथ पंहिंजो घर हासिल करे, आसान महाना किस्तुनि ते पंहिंजो घर हासिल कयो, जिन जी क़ीमत आहे असल त 36 लख, पर असांखे GFS बिल्डर्स ॾिए पियो उहो प्लाट 26 लखनि में। GFS बिल्डर्स जो नालो वाक़ई काफ़ी आहे, छो जो मयार जी ॻाल्हि कयूं, क्वालिटी जी ॻाल्हि कयूं त GFS बिल्डर्स वाक़ई में घर ॾींदो आहे। ऐं जेकॾहिं प्लॉट्स जी ॻाल्हि कयूं त प्लॉट्स जी जेका आहे सो हिकिड़ी थॉट जेको हूंदो आहे उहो तमामु ज़बरदस्त आहे। GFS बिल्डर्स जो गेटेड कम्यूनिटी आहे ऐं उन खां अलावा 120 ऐं 80 गज़ जा प्लॉट आहिनि ऐं जेको आहे सो उन खां पोइ जेको आहे सो सिक्योरिटी जो तमामु सुठो बंदोबस्तु थियलु आहे, हॉस्पिटल आहे ऐं काफ़ी जेको आहे सो फैसिलिटीज़ जेके तव्हांखे रिक्वायर्ड हूंदियूं आहिनि उन सोसाइटी में, उहे सभु फैसिलिटीज़ तव्हांखे GFS बिल्डर्स ॾिए पियो। जेकॾहिं अव्हांखे पंहिंजो घर जो ख़्वाबु पूरो करिणो आहे त तव्हांखे काफ़ी बिल्डर्स मिलंदा जेके तव्हांखे ख़्वाबु ॾेखारींदा, तव्हांखे प्लॉट न पर चूरनि सेल कंदा। पर GFS बिल्डर्स सां जेकॾहिं कनेक्ट थी वेंदो त असां ज़िमेदारी सां चऊं पिया तव्हां पंहिंजो घर हासिल कंदो ऐं असांखे बि दुआऊं कंदो, GFS बिल्डर्स खे बि दुआऊं कंदा। सो GFS बिल्डर्स जो कॉन्टेक्ट नंबर नोट करे छॾियो, स्क्रीन ते बि अचे पियो, पर मां तव्हांखे वर्बली बि ॿुधायां पियो 0301 1155 765 0302 825578। सो ये आहे GFS बिल्डर्स। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। एक दफ़ो ॿीहर भली कार सिंध में, पूरे पाकिस्तान में, पर पूरी दुनिया में जिथे जिथे सिंध TV जी ट्रांसमिशन ॾिठी पई वञे, जेके असांखे ॿुधनि पिया, जेके ॾिसनि पिया, उन्हनि खे भली कार दिलि जी गहराइयुनि सां। ऐं अॼु तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि बेनज़ीर भुट्टो शहीद जी बरसी आहे ऐं बेनज़ीर असां सभिनि जी हिकिड़ी जंहिंसां असां मुहबत कयूं पिया, असां इलाही प्यार जेको आहे सो कयो आहे बेनज़ीर भुट्टो सां। बेनज़ीर फ़ख्रे पाकिस्तान रही आहे। पाकिस्तान जो जॾहिं बि नालो तव्हां पूरी दुनिया में किथे बि खणो, पर उते तव्हांखे पाकिस्तान खे जेको आहे सो कोई बि जिथे बि हुजे पोइ चवंदा आहे बेनज़ीर जो पाकिस्तान। सो वाक़ई में बेनज़ीर जो पाकिस्तान आहे ऐं बेनज़ीर जूं जेके जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं, जमहूरियत खे जेको आहे सो बरक़रार रखण जे लाइ जेके कोशिशूं रहियूं आहिनि ऐं बेनज़ीर जी शख़्सियत जे बारे में असां
जेतिरो भी ॻाल्हायूं हिकिड़ी रोबेस्ट जेतिरी शख़्सियत रही आहे पर ओतिरी काइंड ओतिरी जेको आहे सो डाउन टू अर्थ शख़्सियत रही आहे ऐं ग़रीबनि जी ख़ासि करे जेके मज़दूरनि जी हमदर्द असां उनखे जेको आहे सो फ्रूट वारे ठेलनि ते उनखे जेको आहे सो फ्रूट वारे सां उनखे सुठनि जेस्चर्स ॾींदे उन सां कम्युनिकेशन कंदे मुहबत सां ॻाल्हाईंदे ॾिठो ऐं उन्हनि जी दिलियूं खटणंदे ॾिठो आहे असां जॾहिं जहाज़ ते ॾिसूं कोई पैसेंजर सां किथे कचहरी बेनज़ीर करे पई त बेनज़ीर उते बि असांजूं दिलियूं खटियूं त हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी जीअं अवामी जीअं पार्टी जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो अवामी लीडर सिर्फ़ु लफ़्ज़नि ताईं न पर प्रैक्टिकली हुई ऐं उनजो जो जेको आहे सो सभिनी गवाह आहिनि सिर्फ़ु मां न यकीन कयो त मां मतिलबु पीपल्स पार्टी जो मतिलबु न आहियां को पार्टी सां मुंहिंजो तालुक़ु न आहे पर मुंहिंजो जेकॾहिं बेनज़ीर जो कोई बि मां सम्झां पियो की जॾहिं बि नालो ईंदो आहे त पोइ जेको बि जंहिं बि पार्टी सां तालुक़ु थो रखे बेनज़ीर सां प्यारु करे पियो ऐं ॿी ॻाल्हि अॼु सर्दी जीअं अखि पाण खे ॾेखारे पई न त पोइ जीअं मां एतिरो सारो इंट्रो में ॿुधायां पियो की जोहर जो शानदार हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ी रेमेडी आहे हिकिड़ी सम्झो की मेडिसन चओ या हिनखे हिकिड़ो बिल्कुलु चओ की हिकिड़ो ऑर्गेनिक काई तव्हां वटि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां यूज़ करे सघो था पर हाणे तव्हां चवंदा हूंदो की आसिफ़ जेको आहे सो रोज़ु ॻाल्हियूं थो करे अलाए पीअंदो आहे बि अलाए न सो मां तव्हांखे ॾेखारींदो हलां जोहर जो शानदार मुंहिंजी जेको आहे सो डेली रूटीन जो मतिलबु हिकिड़ी करे छॾी आहे त मूंखे जोहर जो शानदार यूज़ करिणो आहे ऐं छो जो मुंहिंजे जीअं थ्रॉट खे जेको प्रॉब्लम रहियो आहे तव्हांखे ख़बर आहे की मां केतिरी सफ़रिंग में रहियो आहियां ऐं हिकिड़े वोकलिस्ट जे लाइ हिकिड़े सिंगर जे लाइ जेको प्रोफेशनली ॻाईंदो हुजे ऐं होस्ट कंदो हुजे उनजे लाइ केतिरो चैलेंजिंग आहे त पोइ जेतिरो तव्हां मूंखे स्क्रीन में रोज़ु लाइव ॾिसंदा हो त उनजो जेको आहे सो क्रेडिट हिन जोहर जो शानदार ॾे बि वञे पियो सो जोहर जो शानदार पियो ऐं हेल्दी रहो सो अॼु असां हलूं पिया पंहिंजे ख़ासि महिमाननि जी तारीफ़ जी तरफ़ उहे महिमान जेके असां जेके सिहत जी ॻाल्हि कयूं पिया उनजे इंट्रोडक्शन जी तरफ़ हलंदासीं पोइ असांखे हेल्दी कुझु टिप्स ॿुधाईंदा ऐं जेके तव्हां ॿुधणु चाहियो पिया जेके इशूज़ असां सां हलनि पिया सो सभ खां पहिरियां मां तारीफ़ कराईंदुमि सर जयपाल चबरिया जो सर आई सर्जन आहिनि ऐं तमामु सर तव्हांजो मतिलबु जेको आहे सो पेशेंट्स मां जेको त फीडबैक ईंदो आहे करे ॿुधाईंदा आहिनि असांखे पुछंदा आहियूं कहिड़ो डॉक्टर जेको आहे सो आहे जंहिंखे आइज़ जो जंहिं ॾे असांखे वञणु खपे सो तव्हांजो नालो घणो खयो वेंदो आहे सो वेलकम था कयूं तव्हांखे सलाम सिंध थैंक यू ऐं उनखां पोइ असां सां गॾु आहिनि सर ग़ुलाम अली कुरैशी साहब सर आइज़ नोज़ थ्रॉट जा जेको आहे सो स्पेशलिस्ट आहिनि सर ENT जो जा त आहिनि साईं जो नालो जीअं ॿुधो त असां पंहिंजा मसइला जेको आहे सो ईअं सम्झो की OPD ते लॻी वई पोइ साईं खे चयोसीं मुफ़्त असांखे दवा हिते मिलंदी सो प्रिस्क्रिप्शन असांखे मिली वई आहे त साईं तव्हांखे भलीकार पिया कयूं थैंक यू उस्ताद बादल असां सां गॾु मौजूदु आहिनि उस्ताद बादल तव्हांखे बि भलीकार ऐं सॼी टीम जेको आहे सो खणी पिया हले मोहम्मद अली लिखियो वेठो आहे ओ नाले मिठाई ईअं त न कर हाणे मोहम्मद अली गुम थींदे न असांखे ईअं ॾिसणो थो पए पोइ मोहम्मद अली आयो आहे अलाए न आयो आहे सो मोहम्मद अली वेलकम सभु असांजी प्यारी टीम असांजी मोहबत वारी टीम असांखे जेको आहे सो खणी पई हले गॾु जा कुर्ब आहिनि सो सभ खां पहिरियां मां जेको आहे सो क्वेश्चन कंदुमि साईं जयपाल खां साईं आइज़ जो जेको आहे सो भी अॼुकल्ह जेको आहे सो इशूज़ वधंदा पिया वञनि ख़ासि करे ॿारनि में जेको आहे सो आई इन्फेक्शन थिए पियो ठीकु आहे जॾहिं उहो इन्फेक्शन थींदो आहे त डिफरेंट क़िस्म जा जेके सो घर में टोटका अप्लाए कया वेंदा आहिनि त मां जेकॾहिं आइज़ जी ॻाल्हि कयूं त आई इलाही सेंसिटिव आहे ठीकु आहे केतिरी सेंसिटिव आहे इहो बि ॿुधायो ऐं केतिरो त कीअं तव्हां जेको आहे सो पेरेंट्स खे उन्हनि खे ॿुधाईंदो त उनखे कहिड़े तरीक़े सां ट्रीट कनि सो आई जे बारे में थोरो अच्छा हूअं त असांजे तमामु जिस्म जा जेतिरा बि ऑर्गन आहिनि उज़वा आहिनि सभु इम्पॉर्टेंट आहिनि पर अखियुनि लाइ हिकिड़ो पाण आम चवंदा आहियूं त नूर आहे त जहान आहे त माना तव्हां दुनिया खे ॾिसणु चाहियो था त माना अखियुनि जो हुजणु लाज़मी आहे सही पोइ बाक़ी त हाणे अखियुनि में ॿारनि में बि मसइला थियनि था वॾनि में बि मसइला थियनि था ऐं ॿियो घणो करे असां वटि अनहाइजीनिक तरीक़ो आहे असां वटि ॿारनि खे बि पढ़ायो न वेंदो आहे स्कूलनि में हालांकि बेसिक तालीम जीअं जापान में हूंदो आहे त ॿारनि खे पहिरियों हैंड वॉश सेखारींदा आहिनि त हथ कीअं
धोइजनि। त असां त हिते इहो सेखारियो बि कोन वेंदो आहे। वरी आम तौरु पाण त हिते मानीअ ते बि माण्हू वेही रहंदा आहिनि त बग़ैर हथ धोइण जे पाण शुरू थी वेंदा आहियूं। सही। त माना असांखे एतिरी इम्पोर्टेंस जो ख़बर न आहे। ॿियो अखियुनि जे लाइ जीअं तव्हां ॿुधियो त असां वटि ईअं थींदो आहे त कई माण्हुनि जूं अखियूं ख़राबु थींदियूं आहिनि, जेके हूअं सुरमो न पाईंदा आहिनि उन्हनि खे वरी चवंदा आहिनि त हू सुरमो विझंदा आहिनि। सही। त माना जेको अखि जॾहिं ख़राबु थिए थी त उन में त विझणो ई न आहे, छो लाज़मी हिकिड़ी ॿार जी शइ तव्हां अखियुनि में। ऐं इहो ॿारनि में बि कयो वेंदो आहे। कॾहिं कॾहिं पैदाइशी ॿारु जीअं ई ॼमंदो आहे त नियोनेट पाण चवंदा आहियूं असां, 28 ॾींहंनि जे उमिरि ताईं ॿार खे नियोनेट चवंदा आहियूं। त उन जीअं ॿारु ॼमंदो आहे त कॾहिं कॾहिं डिलीवरी जे दौरान माउ जे जेको पाणी निकिरे थो हुनजो डिलीवरी, त उहो हुनजी हलियो वेंदो आहे त अखि में बि हलियो वेंदो आहे पैदाइशी जे। सही। त पोइ ऑप्थेल्मिया नियोनेटोरम थींदी आहे, माना ॿारनि खे नियोनेट खे इन्फेक्शन थी वियो। अच्छा। पोइ असां वटि घणा ॿार ईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे सुरमो पाए बि ईंदा आहिनि, भई हाणे त न पायो, जॾहिं अखि ख़राबु थी आहे पोइ त न विझो। त हुननि खे छा आहे त ख़बर न हुजण जे करे, या जेको माण्हू हुनखे पाण वटि इहो हूंदो आहे न, कई माण्हुनि खे मशवरो ॾींदा आहिनि जी, त उहो हुनखे न विझणु खपे। सही। ॿियो वरी पाण जूं जॾहिं अखियूं ख़राबु थियनि थियूं, पोइ ॿारु हुजे या वॾो हुजे, त उहो साफ़ टिश्यू पेपर सां करे। असां वटि ईअं थींदो आहे टिश्यू पेपर सही आहे, सेफ आहे? स्टरलाइज़ हूंदो आहे। जीअं कॉटन आहे न, उहो स्टरलाइज़ न हूंदी आहे, पाण जेको रोल वठंदा आहियूं। अच्छा, उहा न हूंदी आहे? स्टरलाइज़ न हूंदी आहे, जेको पाण रोल परचेज कंदा आहियूं। फर्स्ट एड में अक्सर त जेको आहे सो कॉटन जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। डायरेक्ट न, उहो तव्हां पायोडीन लॻाए करे। अच्छा, पोइ सही आहे। अदरवाइज़ मतिलबु कॉटन बि सही न आहे, उहो स्टरलाइज़ न आहे। ऐं इवन डायबिटीज़ वारनि जा त इन्फेक्शन ख़राबु थी वेंदो आहे, त जेसि ताईं उहो ट्रेंड माण्हू खां पंहिंजी नथो ड्रेसिंग कराए, उन आम माण्हुनि खे ख़बर न आहे। तव्हां बैंडेज बि जेका मेडिकल स्टोर तां ख़रीद कंदा आहियो, वाइट बैंडेज, इहा बि स्टरलाइज़ न आहे। अच्छा। न, स्टरलाइज़ बैंडेज अलॻि ईंदी आहे, जेका सील ईंदी आहे, सही, बंदि हूंदी आहे। उहा हाणे मतिलबु इंट्रोड्यूस थी आहे, न पुराणी टाइम खां, पर आम माण्हू खे ख़बर न आहे न, त उहा असांखे डायबिटीज़ वारे लाइ खपे। आम माण्हू त ही सही आहे, सही आहे, आम माण्हू जो ठीकु आहे, पर डायबिटीज़ वारे लाइ ही आम बैंडेज ठीकु न आहे। उन जे लाइ स्टरलाइज़ बैंडेज ईंदी आहे, सील मिलंदी आहे। ही गिलोज़ बि पाण जेका पीला रबड़ वारा इस्तेमालु था कयूं, इहे स्टरलाइज़ न हूंदा आहिनि, ओपन। स्टरलाइज़ या तो महांगा हूंदा आहिनि, जेका असां सर्जन यूज़ कंदा आहियूं, उहो 150-200 जो मिलंदो, सील हूंदो। या त स्टरलाइज़ ॿिया हूंदा आहिनि जेके ट्रांसपेरेंट ईंदा आहिनि, सस्ता ईंदा आहिनि, पन्नी जा हूंदा आहिनि, पर उहे स्टरलाइज़ हूंदा आहिनि, माना सही, उहे सस्ता मिलंदा आहिनि। उहे गाइनी वारियूं डॉक्टराणियूं अक्सर यूज़ कंदियूं आहिनि, डिस्पोजेबल हूंदा आहिनि, पाए वरी फिटी कया। बाक़ी जेके रबड़ वारा गिलोज़, जेके तव्हां काफ़ी माण्हू जाइनि ते वञो था, लेबॉर्ट्री वारा बि इस्तेमालु था कनि, या ॾंदनि वारा डॉक्टर बि इस्तेमालु था कनि, इहे स्टरलाइज़ न आहिनि। सिलिकॉन जा जेके आहिनि, हा, येलो कलर जा, या लाइट येलो, इहे स्टरलाइज़ न आहिनि। अच्छा। असां कॾहिं कॾहिं इस्तेमालु जॾहिं कयूं था न, त पोइ या त वरी पोइ असां स्पिरिट जो सोइब खणी पोइ हथनि में विझी उनखे स्टरलाइज़ हू थो थी वञे, त उन सां करे छॾियो। सही। पर हूअं स्टरलाइज़ सर्जन त हमेशह हू कंदा आहिनि, उहे अलॻि ईंदा आहिनि, सील ईंदा आहिनि, इहे न कंदा। अच्छा, त पोइ हाणे अखियुनि जे लाइ मूं इहो ॿुधायो त आमतौरु असां वटि जॾहिं मरीज़ थो अचे, लेडीज़ बि अचे थी, त हू छा थी करे, बुरके सां बि अखि खे साफ़ थी करे, पाणी थो अचे, या मर्द आहे त रुमाल हथ में आहे। हाणे रुमाल त तव्हां घंटे में फिटी कोन कंदव न, सुबुह खां वठी राति ताईं हलाईंदव उन रुमाल खे, त उन में बैक्टीरिया जमा था थी वञनि। सही। त तव्हांखे जंहिंजूं बि अखियूं ख़राबु आहिनि, हिकु त उहो ड्रॉप्स विझण खां पहिरियां अखि खे वॉश करे, त माना उहो जेको पिच विच पई आहे, जेका डिस्चार्ज आई आहे, उहो साफ़ थी वञे, उहा साफ़ करे पोइ ड्रॉप विझे। सही। त उनजो बि हिकिड़ो बहितर रिज़ल्ट मिलंदो। सही। ड्रॉप बि सर जेको आहे प्रिस्क्रिप्शन सां जेको हुजे, डॉक्टर जेको ॿुधाए, माण्हू त पंहिंजा तजुर्बा पाण बि कंदा आहिनि, असां वटि फलाणो बुड़ो विझी छॾ अखि में। हिन जो मां नंढो हिकिड़ो मिसाल अञा ताईं मां भुलंदो न आहियां ज़िंदगी में। मां कंहिं ज़माने में ISM में अंकल सिरिया वटि बि प्रैक्टिस कंदो हुयुसि, पर मुंहिंजी हिकिड़ी पुराणी क्लिनिक आहे ओल्ड गोलीमार में, उते आउं राति जो 8 बजे वेंदो आहियां। त आउं 8 बजे जो वयसि, हिकिड़ो मरीज़ वेठा, अखि खे हथु ॾेई, पेन त सिवियर। त पोइ मूं जॾहिं हुनखां हिस्ट्री वरिती, त बाबा तोखे कॾहिं थियो, कीअं थियो, त उहो अंकल सिरिया हॉस्पिटल वियो हुयो, हिकिड़े कंसल्टेंट खे ॾेखारियईं,
उहो कंसल्टेंट आई जो न हुयो। अच्छा ठीकु आहे, ईअं थींदो आहे, कंदा आहिनि खोड़। बिल्कुलु बिल्कुलु सर। मुंहिंजी हॉस्पिटल में जिते मां वेंदो हुउमि, हिकिड़े जनरल सर्जन कार्नियल अल्सर माना कार्निया जे ज़ख़म खे हिकु हफ़्तो डील कयो। पोइ जॾहिं हुन खां सही न थी, पोइ असां ॾे माना ईअं कंदा आहिनि। असांजे मुल्क में इहो कॉमन प्रैक्टिस आहे त जेको बि डॉक्टर ॿिए प्रैक्टिस खे डील कंदो आहे। सही। पोइ हुनजो छा थियो त उनजो उहा मूं पुछो, जॾहिं चई त मां हुते वियुमि, डॉक्टर खे ॾेखारियो, मूंखे उहो चेस्ट जे डॉक्टर खे ॾेखारियईं। माना उहो पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर हो, ईअं न हो त FCPS हो, पर हुयो चेस्ट जो। हुनखे ॾेखारियईं, हुन चयो त मूंखे वरी उनखे चयईं त साईं मूंखे अखियुनि में बि ख़ारिश थींदी आहे, त हुन बेडनीसॉल ड्रॉप आम मिलंदो आहे स्टोरनि ते। सही। हाणे बेडनीसॉल छा आहे, कार्टिज़ोन जा जेतिरा बि ड्रॉप आहिनि उहे अखि जो प्रेशर वधाईंदा आहिनि। अच्छा। इवन कार्टिज़ोन जूं गोरियूं बि ब्लड प्रेशर वधाईंदियूं आहिनि, जेके मरीज़ खाईंदा आहिनि, उनजी शुगर खे बि वधाईंदियूं आहिनि। सही। त हुन छा कयो त बेडनीसॉल जो हुन अखि में विझणु शुरू कयो, त हिकिड़ो ऑलरेडी कंहिंखे ग्लाकोमा कारो पाणी माना थींदो हूंदो आहे, जीअं हूंदो आहे न कंहिंखे ब्लड प्रेशर रहंदो हुजे पर हल्की लेवल जो, उन खे असां कार्टिज़ोन जूं गोरियूं खाराईंदासीं त हुनजो शूट कंदो। पोइ हुनखे कारो पाणी हुयो पर माना कंट्रोल्ड हुयो, हुनजो जीअं ड्रॉप विधा त हुनजो प्रेशर वधी वियो। त इन खे असां चवंदा आहियूं माना ड्रग इंड्यूस्ड ग्लाकोमा। त हू उते आयो सिवियर पेन, पोइ हुनजो मूं कंट्रोल कयो। त ईअं असांजे मुल्क में हिकु त कंहिं बि डॉक्टर खे माना जेको जंहिंजी फील्ड जेका आहे उहा प्रैक्टिस करणु खपे। ॿियो उहो माण्हुनि खे खपे त प्रॉपर डॉक्टर खे ॾेखारनि। सही। टियों इहो आहे त अखि जी सफ़ाई तमामु ज़रूरी आहे। त माना इहे कपिड़े सां, रुमाल सां, काटन सां इनखे साफ़ न करिणो आहे, उनखे टिश्यू पेपर सां ई। सही सही। इहो माना वरी महिरबानी साईं, वरी कचहरी था चऊं, वरी ॿियो क्वेश्चन तव्हां जे साम्हूं रखंदुमि, जेको तमामु इम्पोर्टेंट ई क्वेश्चन्स हूंदा। छो जो आम जेको आहे सो तव्हां जेके बि घर में वेठा हो, जेके ॿुधो पिया, असांखे ॾिसो पिया, त बराए महिरबानी जेको सो तव्हां उन डॉक्टर ॾे वञो जेको रिलेवेंट हुजे उन जेको आहे सो बीमारी जे। अखियुनि वारे डॉक्टर जो मसइलो आहे त पोइ तव्हां जेको आहे सो पेट वारे ॾे न वञो, नीम हकीम ख़तरे जान। साईं बिल्कुलु ई माने उन ॾे न वञिजे, माना जेको जंहिंजी लाज़मी फील्ड आहे उहो उन में एक्सपर्ट आहे। बिल्कुलु ईअं आहे साईं। ईअं त अॼुकल्ह त माना अताई डॉक्टर जेको आहे सो डॉक्टर जो जेको आहे सो सिखी वियो आहे, कंपाउंडर बीठो आहे, उहो क्लिनिक चवंदा आहिनि जैक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन। साईं बिल्कुलु ॻाल्हि कयूं पिया। साईं जीअं ॿुधायो की माना हर कोई मतिलबु डॉक्टर लॻो पियो आहे, ऐं जेको आहे सो जनरल फिज़िशियन बि जेको आहे सो सब्सक्रिप्शन जेको आहे सो ॾेई थो छॾे। साईं त डॉक्टर जी ॻाल्हि थो करे, त हिकिड़ो डॉक्टर जनरल फिज़िशियन पंहिंजो ॿियो को न करे थो। पर हिकिड़ो पंजाब में हिकिड़ो वाक़ियो थियो साईं, जेको हिकिड़ो ऑटो मैकेनिक आहे जंहिं मतिलबु किडनी ट्रांसप्लांट कया आहिनि ऐं सक्सेसफुल कया अथई। पाकिस्तान में सक्सेसफुल ऑपरेशन उन कया आहिनि ऐं उनखे बाक़ाइदा कवरेज मिली आहे। कुझु माण्हुनि उन ते एतिराज़ कयो आहे की यार मतिलबु 100% हिन माण्हू जो रिज़ल्ट आहे, ऑटो मैकेनिक आहे। सो इहो बि सही थींदो आहे। पोइ उन डिग्री न आहे, पर उन लाइ कीअं किथां सिखियो आहे, केतिरा माण्हू मारे करे सिखियो आहे। न, हिन में अगरि तव्हां जांच कंदो न, इहो सिर्फ़ु ऑटो मैकेनिक, इहो टेक्नीशियन रहियो हूंदो, डॉक्टर खे असिस्ट कराईंदो हूंदो। ईअं असांजे मुल्क में थियो अथव। कॉलर मौजूदु आहे, कॉलर सां कचहरी के पिया। हलो, अस्सलाम वालेकुम। साईं ठीक ठाक। अभी ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया हो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु शुक्र। हाले पुटो हटड़ी हैदराबाद। हटड़ी हैदराबाद मां। हाले पुटो साहब ख़ुशि लॻा पिया हो, तबियत सेट आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे रब्बिल आलमीन जो। अखियुनि वारे डॉक्टर सां ॻाल्हाइणो हो, जेको अखियुनि वारो डॉक्टर वेठो आहे। जी जी। मूंखे आहे कारो पाणी थियल, उनजो इलाज हले पियो। सही। डॉक्टर फहद शेख हैदराबाद में उनजो इलाज हले पियो। उन मूंखे चयो एंड ते अची पहुतो आहे। और हाणे गिलिट्रीन काफ़ी इस्तेमालु कयो आहे, गिलिट्रीन ऐं वेसोजेल इहे इस्तेमालु कयां पियो। ऐं मूंखे हिनखे 4 साल थी विया आहिनि। छा हिन खां पोइ आउं का विज़िट कराए सघां थो? ऐं मूंखे कंटिन्यू तव्हां हयात इहे हलंदा रहंदा, छा इहे हलंदा रहंदा या मूंखे ॿी का विज़िट कराइणी पवे कंहिं खां? सही। थैंक यू, तमामु सुठो तव्हां सुवाल पुछो। वॾी महिरबानी साईं। अच्छा, हिकिड़ो त गिलाकोमा तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, अलाए डॉक्टरनि ॿुधायो हलनि। गिलाकोमा जेके चवंदा पाण हिनखे कारो पाणी आहियूं जी, पर अखि जे अंदरि को कारो पाणी न हूंदो आहे। अच्छा। पर इहो डेंजरस बीमारी इन करे आहे त हिन में जेतिरी नज़र ज़ाया थी वेंदी आहे उहा वापसि न ईंदी आहे। अच्छा।
इन करे हुनखे जीअं अॻे न हूंदो सज़ा ॾींदा त हिनखे कारे पाणी में मोकिले त छॾिजे इन करे अखि जे अंदरि हूअ ट्रांसपेरेंट ई लिक्विड हूंदो आहे, कारो पाणी न हूंदो। हाणे थिए छा थो, कारो पाणी जीअं असांजो ब्लड प्रेशर हूंदो आहे न, अखि जे अंदरि बि हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे। सही। त हीउ तारो जेको अंदरि नथो वञे, पंहिंजी जॻह ते बीठो आहे, त पोयां हिकिड़ो प्रेशर आहे, अच्छा, इन करे पंहिंजी सेटिंग में बीठो आहे। ठीकु आहे। पोइ उहो प्रेशर जॾहिं छा थींदो आहे, अंदरि अखि जे अंदरि पाणी ठहे थो, aqueous humor, उहो पंहिंजो रस्तो आहे जितां उहो उनजी सर्कुलेशन आहे। पोइ उहो या त ज़्यादा पाणी ठहे या उहो सर्कुलेशन किथे ब्लॉक थिए। जीअं असांखे माण्हू खे ब्लड प्रेशर बि थींदो आहे न, त उहो सर्कुलेशन में रुकावट थिए थी। तव्हांजी जेको वेसल्स मां खून जेको दौरो थो करे त किथे सुकड़जनि थियूं वेसल, या कोलेस्ट्रॉल जमा थिए थो, चर्बी, पोइ तव्हांखे रुकावट थिए त अखि जो प्रेशर वधे थो। प्रेशर खे पाण ग्लाकोमा था चऊं, कारो पाणी। जीअं ब्लड प्रेशर जी गोरी मरीज़ सारी ज़िंदगी खाईंदो आहे, तीअं कारे पाणी वारे खे ड्रॉप्स जेके आहिनि त उनखे सारी ज़िंदगी विझणा आहिनि। सही। अगरि हुनजो प्रेशर कंट्रोल थो रहे, असांजो नॉर्मल प्रेशर हूंदो आहे तक़रीबन 18 ताईं, 12 खां 18 ताईं, इन में रहे थो त इहो माना सॼी ज़िंदगी न त ड्रॉप त बंदि कोन थींदा हुनजा। राइट, ठीकु आहे। कॾहिं कॾहिं हूंदो आहे टेम्पररी लेंस इंड्यूस ड्रग इंड्यूस ग्लाकोमा, जीअं पाण अॻे पढ़ी त उहो ड्रग पाण बंदि कई त ग्लाकोमा जी लही वई। सही। पर हिकिड़ो जेको साईं टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो, वरी मिलूं था हिन ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। हिकु दफ़ो ॿीहर भली का रवां खे कयूं पिया असां। जीअं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी कावशनि जी ॻाल्हि कयूं, जमहूरियत जे लाइ उन्हनि जी जेके क़ुर्बानियूं आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयूं पिया। उते जेकॾहिं असां वटि जेकॾहिं डॉक्टर्स वेठा आहियूं, असां जेकॾहिं सिहत जी ॻाल्हि पिया कयूं त बेनज़ीर भुट्टो जो नालो टॉप ते अचे पियो जॾहिं असां ॻाल्हि पिया कयूं पोलियो जे ख़ात्मे जी। पोलियो जो ख़ात्मो जॾहिं उन टाइम पोलियो जॾहिं बेनज़ीर 1993 में प्राइम मिनिस्टर थी त उन टाइम हज़ारनि में पोलियो जा केसिस पाकिस्तान में वधंदा वञनि पिया। त बेनज़ीर भुट्टो WHO सां जेको आहे सो जेको उते कई कॉन्फ्रेंस हुई या उते जेको आहे सो इन इशू खे खयों, ऐं हिन टाइम जेकॾहिं पोलियो जो ख़ात्मे जी तरफ़ असां पुॻा आहियूं, ऐं हिन टाइम कुझु ई केसिस जेके पाकिस्तान में हाईलाइट थियनि पिया ऑलमोस्ट ख़तमु थी चुका आहिनि, उन जो क्रेडिट वञे पियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी भेण बेनज़ीर भुट्टो जी तरफ़ ॾे जिॾां। सो साईं तव्हां जेको आहे सो पोलियो कंट्रोल प्रोग्राम खे बि जेको आहे सो ॾिठो आहे, ऐं उन में बि तव्हां सर्व कयो। तव्हां इन जो थोरो बैकग्राउंड ॿुधायो त बेनज़ीर भुट्टो जी छा एफर्ट्स हुयूं पोलियो खे कंट्रोल करण जे लाइ। अदा हीअ त असां सभिनीनि खे ख़बर आहे त बेनज़ीर भुट्टो साहिबा इंसान दोस्त ख़ातून हुई। पोइ जॾहिं इंसान जेको आहे इंसान दोस्तीअ जो रवैयो हूंदो आहे त पोइ सभिनीनि में जेको माना इंसान दोस्तीअ जो हक़दारु हूंदो आहे नंढड़ो ॿारु। असांखे ख़बर आहे त जॾहिं हुनजी यानी शख़्सियत में इहा ॻाल्हि शामिलु हुई त हुनखे यानी जेके ॿार आहे पाकिस्तान जा, हुनजी तमामु घणी फ़िक्र हुई। अक़वाम मुतहदा जे इजलास में जॾहिं मोहतरमा वई त हुते यानी हिन प्रोग्राम ते बि डिस्कस थियो त पोइ असांजे मुल्क में त हुन वक़्तु तमामु घणा केसिस आहे। इहो प्रोग्राम शुरू ई कोन थियो असां वटि, त पोइ स्पेशली वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन सां हिकिड़ी स्पेशल मीटिंग रखी असांजे मुल्क में इहो यानी प्रोग्राम शुरू कराइण वारी मोहतरमा आई बुनियादी तौर ते। ऐं हिन जो सॼो क्रेडिट जेको आहे हुन वक़्तु हज़ारे केसिस आहे असां वटि न, जॾहिं हुननि WHO अची कमु शुरू कयो ऐं हिननि केसनि लाइ जेको आहे इन्वेस्टिगेशन करणु शुरू कई त पोइ हज़ारनि में केसिस आहे। हाणे इहा यानी कोशिशि कंदे जॾहिं प्रोग्राम शुरू थियो त अस्पतालनि में हेल्थ फैसिलिटीज़ ते आम थी वियूं पाकिस्तान में। पोइ यकीन बिल्कुलु सही अवेयरनेस क्रिएट कई वई। बिल्कुलु सही। इहो बेनज़ीर भुट्टो ॾे ई क्रेडिट वञे पियो जेको हिन टाइम पाकिस्तान हिन माज़ूरी जहिड़ी बीमारी खां बचियल आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेनज़ीर भुट्टो जो रोल रहियो आहे। सो व्यूअर्स असां गॾु कॉलर बि मौजूदु आहे, हलूं था कॉलर जी तरफ़। हलो अस्सलाम वालेकुम। कॉलर जेको आहे सो हलिया विया। जी साईं। जी मां कंटिन्यू कंदुसि। त पोइ ईअं थियो त असांजे मुल्क में जॾहिं इहो प्रोग्राम शुरू थियो त पोइ असां अवेयरनेस क्रिएट करे हेल्थ फैसिलिटीज़ ऐं अस्पतालनि में कैंपियूं आणणु शुरू कयूं। पर हिन ते बि माना हुन वक़्तु बि कंट्रोल कोन थियो। पोइ डोर टू डोर कमु थियो। हाणे हुन ज़माने खां पोइ चंद सालनि खां पोइ WHO ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मिली
बेनज़ीर भुट्टो साहिब जी निगरानीअ में डोर टू डोर कमु शुरू करायो। हाणे असां पहुता आहियूं पुॼाणीअ ते सॼे मुल्क वर्ल्ड मंझां पोलियो ख़तमु थी चुको आहे। पर असांजा जेके एशिया जा 2 मुल्क आहिनि अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान, असां वटि अञा इहो माना केसिस आहिनि अञा। ऐं पाकिस्तान में बि हाणे ख़ासि कम्यूनिटी जेका आहे पख्तून कम्यूनिटी जा केसिस आहिनि। हाणे हिन महिल पाकिस्तान में 6 केस आहिनि, 4 जेके आहिनि KPA में आहिनि, 2 सिंध में आहिनि। सिंध में आहिनि हा, 2 सिंध में आहिनि। हो सिंध में बि गडाप असांजो टाउन जेको आहे हुन में गुजरा UC आहे हिकिड़ी ख़ासि, उते अफ़गान कम्यूनिटी घणी रहंदी आहे। उते बि मतिलबु उते बि हा, सिंध जा बि इहे केसिस 2 जेके आहिनि न इहे अफ़गानियुनि जा आहिनि। उनजो कारण इहो आहे कि उहे वैक्सीनेट पंहिंजे ॿारनि खे नथा कराइनि मिसकॉन्सेप्शंस जी वजह खां। जी बिल्कुलु ईअं असुल मसइलो इहो आहे। जेकॾहिं पोइ असां जेके माना अवेयरनेस क्रिएट करे असांजो सिंध गवर्नमेंट जो EPI जेको प्रोग्राम आहे उहो ख़ासि EPI जो शेड्यूल हिफ़ाज़ती टुकनि जो जेको प्रोग्राम आहे हुन ते कमु करे रहियो आहे। बेसिकली असां हाणे मक़ामी तौर ते जेके ॿार आहिनि न उहे सेफ आहिनि, जीअं पाकिस्तानी ॿार। पर पश्तून कम्यूनिटी जेके इहे लॾे आया हुतां ऐं हिते हाणे रहनि था परमनेंटली, वैक्सीनेशन हिननि में तमामु घटि आहे, यानी ईअं सम्झो त बाज़ इलाइक़नि में 0 आहे वैक्सीनेशन। पर हुननि जी ख़ासि माना कम्यूनिटी आहे, ख़ासि सोच आहे। इन करे असां ख़ासि तौर ते हिननि जे करे अञा पाकिस्तान में इहे केसिस थियण जे करे अञा पाकिस्तान जेको आहे पोलियो फ्री कोन थी सघियो आहे। पर इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त हिन साल इहे यानी 2 केस थिया आहिनि 2023 में। पर गुज़िरियल जेके 3 साल आहे हुननि में पाकिस्तान 3 साल पोलियो फ्री रहियो। पर इहे यानी छो त अचनि वञनि था न, पोइ हाणे हुते त वैक्सीनेशन जो हाणे हिन जो यानी सबबु इहो आहे त हिननि जे करे असांजा जेके यानी वायरल सैंपल पॉज़िटिव था अचनि। WHO जेके वायरल सैंपल करे थो, जेके नदियूं आहिनि नाला, लियारी नदी आहे, गुजर नालो आहे, हिन में पाणी वहे थो, हुननि जा सैंपल कनि था त यानी हुन में अञा वायरस अचे थो पॉज़िटिव। सॼी माना हिन जे करे कराची शहर ऐं असांजी सॼी सिंध ख़तरे में आहे। त वरी इहो इन करे जी बिल्कुलु बहितरीनु ॻाल्हि कई साईं कि जेके बि जेको सिंध में जेको आहे सो पूरे पाकिस्तान में बेनज़ीर जेको आहे सो इहो प्रोग्राम जेको आंदो, उन खां पोइ जेको आहे सो वॾो हिकिड़ो मतिलबु नंबर ऑफ जेको पोलियो जेके विक्टिम्स आहे उन्हनि जो घटि थियो। ऐं कुझु नंबर जेकॾहिं रहिजी विया आहिनि त कुझु नंबर जी वजह जेका आहे इहे जेका सो माइग्रेशन थिए पई, रिफ्यूजीज़ जेके अचनि पिया अफ़गानिस्तान मां, ऐं जेके KPK जिन्हनि जो मतिलबु मेजॉरिटी जो कॉन्सेप्ट इहो आहे कि इहो पोलियो जा क़तरा हराम आहिनि या वॉट एवर, मतिलबु रिलीजियस मतिलबु कोई बि मतिलबु ॾेई करे उन शइ खे जेको आहे सो माण्हुनि में जेको आहे सो हिकिड़ो बेचैनी क्रिएट था कनि, उन्हनि खे गुमराह कनि पिया। सो महिरबानी करे तव्हां इन शइ में न अचो। ऐं जेको आहे सो रिसर्च जेका ॿुधाए पई कि जेके बि नमूना जेके मिलिया आहिनि उहे जिन्हनि ॿारनि वैक्सीनेशन जेका आहे सो लॻाई आहे, जिन्हनि ॿारनि खे उन में न थिया आहिनि, पर उहे जेके रिफ्यूजीज़ जेके आया आहिनि जिन्हनि जे ज़हननि में इहो आहे कि पोलियो जेको आहे सो हिकिड़ो जेके डिफरेंट जेको आहे सो ॿुधाइनि था कॉन्सेप्ट ॾियनि पिया कि ॿारनि जी पैदाइश में जेको असरु थो करे। सो उन्हनि जी जेका सोच रखी करे जेके पोलियो खे ॿारनि खे क़तरा नथा पीआरनि, उन्हनि मां जेके ट्रांसफर थियनि पिया हिन सिस्टम में। सो महिरबानी करे तव्हां उन सोच जो हिसो न थीजो ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा ज़रूरु पीआरियो। साईं तव्हांजे तरफ़ां चाहियां पोइ हिते तमामु बहितरीनु ॻाल्हि थी पोलियो जी। हिकिड़ो अखियुनि जो प्रॉब्लम, हिकिड़ो पेशेंट मुंहिंजे साम्हूं गुज़रियो, तमामु छोकिरो इंटेलिजेंट, छो जो मां सिंगर आहियां, त उहो मतिलबु उनजो आई जेको जो प्रॉब्लम आहे हिकिड़ो डे में जेको आहे सो उनजी साइट मतिलबु ॾिसी न सघंदो आहे ॾींहं जो, ठीकु आहे। ऐं उन जे करे जेको आहे सो उनजी एजुकेशन ते वॾो असरु पियो आहे, उनजे कैरियर ते वॾो असरु थो पए ऐं उनजो जेको आहे सो मुस्तक़बिल में जेको आहे सो उहो पंहिंजो ॾाढो माना सफ़र थो करे। त छा मतिलबु इन जो ट्रीटेबल आहे जेका इहा डिज़ीज़ जेका आहे जेको ॾींहं में नथो ॾिसी सघे? अच्छा, हिकिड़ो त मां हिन खां पहिरियां मोहतरमा खे ख़ैराज तहसीन पेश कंदुसि अॼु 27 डिसंबर जे हवाले सां। ऐं ॿियो उहा तमामु हिकिड़ी बहादुर औरत हुई, हाईली एजुकेटेड हुई ऐं पंहिंजे डिटरमिंड हुई। ऐं ॿियो वरी उन जॾहिं अक्टूबर में हू आई त आउं ख़ुदि मौजूदु हुयुसि उते शारा फैसल ते, त मूंखे अञा ताईं उहो यादि आहे त केतिरी उते रश हुई ऐं सॼो ई रोड गाॾियुनि सां पूरे पाकिस्तान मां
काफ़िला आया हुआ जेके उनखे वेलकम करण लाइ। पर इहो आहे त आउं पोइ जल्दी निकिरी वियो हुउसि, छो त आउं क्लिनिक कंदो आहियां, त पोइ इहो वाक़ियो पोइ हिन ते जेको थियो धमाको जेको थियो लेट थियो ऐं अक्टूबर में। पर हुन जी ज़रूरत खे सलाम आहे त अक्टूबर में जीअं धमाको थियो त हू पोइ घर में वेही कोन रही हुई, पर फ़ौरन हुन घर खां निकिती हुई। सही। ऐं हीअ वरी जॾहिं दिसंबर जो वाक़ियो थियो, उन वक़्तु आउं पंहिंजी क्लिनिक में मौजूदु हुयुसि हिते अंकल सीरिया वारे हिसे में ISM में। शाम जो 5-6 टाइम हुयो ऐं जॾहिं इहो रावलपिंडी में थियो मोहतरमा ते, त आउं त ईअं वेठो हुउसि पंहिंजे हिसाब सां मरीज़नि जे हवाले सां, ऐं मूंखे अचानक कंहिं डॉक्टर दोस्त चयो, डॉक्टर जयपाल तूं जल्दी निकिर, तूं वेही छो रहियो आहे। ऐं वाक़ई आउं न निकिरा हूंदा त आउं जीअं ई ॿाहिरि निकितुसि त सॼो शहर मतिलबु बंदि हुयो, हेॾां होॾां मतिलबु के लोग माण्हू, ऐं उन में घणो तव्हांखे यादि हूंदो अगरि तव्हांखे घणो ट्रेनुनि खे बि जलायो वियो कई ॻोठनि में, त माण्हुनि वॾो हिकिड़ो क़िस्म जो शदीद रिएक्शन इन ते थियो हुयो जेको पोइ मां सम्झां थो त इनखे मोहतरमा खे पाण भुलाए कोन था सघूं, ऐं उनजी जेके अचीवमेंट्स आहिनि उनजो जेको रोल आहे सही, ऐं न सिर्फ़ु पोलियो जे हवाले सां पर हुक्मरानी जे हवाले सां, ऐं हुन नो वार पैक्ट बि करणु चाहियो इंडिया पाकिस्तान जे विच में। ठीकु आहे, हाणे तव्हांजो जेको सुवालु आहे इहो हिकिड़ी अहिड़ी बीमारी हूंदी आहे पैदाइशी, ऐं उन में जेको तव्हां मरीज़ सां ॿुधायो उन में घणो करे ईअं थींदो आहे त हुनखे ॾींहं जो थोरो नज़र ईंदो आहे, राति जो उन्हनि खे या अंधेरे में घटि नज़र ईंदो आहे, हिनखे ॾींहं में नज़र न ईंदो। अच्छा, त पोइ उनखे ॾिसणो पवंदो त आया छो उन में जेको हूअं त हिकिड़ी नाइट ब्लाइंडनेस हूंदी आहे जंहिंमें छिपकोरी पाण चवंदा आहियूं। अच्छा, उहा हूंदी आहे पैदाइशी हूंदी आहे रेटिनाइटिस पिगमेंटोसा, त उहा आस्ते आस्ते वधंदी आहे। पोइ उन्हनि माण्हुनि खे माना रोशनी में या ॾींहं जो नज़र ईंदो आहे, पर अंधेरो जीअं थींदो आहे या लाइट हली वेंदी आहे त हुनखे टकराव थींदो आहे, न ईंदो आहे। पर तव्हां चओ था ॾींहं जो नज़र न ईंदो, त हिकिड़ो त मोतीअ में बि ईअं थींदो आहे, जॾहिं कैटरेक्ट डेवलप थींदो आहे त पोइ असांजे जॾहिं ॿाहिरि जी रोशनी ईंदी आहे त असांजी जेको पुतली आहे कार्निया आइरिस जी उहा सुकड़ंदी आहे, लाइट ते सुकड़ंदी आहे। जीअं असां कॾहिं हूंदो आहे न ॿाहिरां रोशनी मां ईंदा आहियूं घर में, अंधेरो हूंदो आहे त पोइ असांखे थोरी देरि टाइम लॻंदो आहे त एडजस्ट थियूं। सही, त उहो ईअं थींदो आहे त रोशनी सां उहा प्यूपिल सुकड़ंदी आहे ऐं अंधेरे सां खुलंदी आहे। त उन में मोतीअ वारनि खे इहो थींदो आहे त जीअं मोतियो आहे अॻियां अची वियो आहे त रोशनी जॾहिं पवंदी आहे त पोइ उनजी प्यूपिल जे अॻियां त उहो सुकड़ंदी आहे, त पोइ उनखे नज़र न ईंदो, ऐं थोरो वरी जॾहिं अंधेरो थींदो आहे त प्यूपिल खुलंदी आहे, त इहो उनखे कैटरेक्ट बि थी सघे थो। बाक़ी त हा, त पोइ पैदाइशी बि मोतियो कॾहिं बि थी सघंदो आहे, पैदाइशी बि ॿारनि खे थींदो आहे। अच्छा, माना जीअं ॿारु ॼमियो त उनजी अखियुनि में मोतियो मौजूदु हुजे, कैटरेक्ट ईअं थींदो आहे। सही, त उहो कुझु माउ उनजी प्रेगनेंसी दौरान का दवाऊं खाए थी या अहिड़ो, त उनजा असर थींदा आहिनि। त इन जे करे त दवाउनि जो आहे बिल्कुलु एहतियात कयो वेंदो आहे त प्रेगनेंसी जे दौरान त बग़ैर डॉक्टर जे मशूरे जे का बि दवा उहो इस्तेमालु न करे, त उन दवाउनि जे करे थी वेंदो आहे। त इहो थींदो आहे। ॿियो पाण वटि हिकिड़ो हूंदो आहे विटामिन A जी डेफिशिएंसी जे करे बि ब्लाइंडनेस थींदी आहे, पर उहा वेरी रेयर हूंदी आहे। कुझु ॿारनि में या नज़र ईंदी आहे, न घणो करे न हूंदी आहे, छो जो पाण खे विटामिन A और D गिह में बि तेल में बि मिलंदी आहे। पर कुझु अहिड़ा केस ईंदा आहिनि वेरी रेयर जिन में उहो विटामिन A जी डेफिशिएंसी जे करे उन्हनि खे ब्लाइंडनेस थींदी आहे। पोइ उन्हनि खे विटामिन A जा कैप्सूल वग़ैरह खाराया वेंदा आहिनि त उहो थी वेंदा आहिनि। उन्हनि खे वाइट स्पॉट बि मथे पंहिंजा कंजक्टिवा ते असांखे बाइटोट स्पॉट चयो वेंदो आहे, उहे नज़र ईंदा आहिनि। त इहे माना आहे माण्हुनि खे। मां त जिते बि वेंदो आहियां त हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त असांजो जेको नौजवान आहे, यूथ आहे, स्कूल में कॉलेज जो स्टूडेंट आहे या जेको बि पढ़ियल गढ़ियल माण्हू आहे, उन्हनि खे असीं कयूं त हू फारिग टाइम ते गूगल तां पढ़नि। असांजी मेजॉरिटी जेका पॉपुलेशन आहे उहा पढ़ण जे बजाए या सिर्फ़ु त म्यूज़िक ॿुधंदी आहे या गाना ॿुधंदी आहे या मूवी ॾिसंदी आहे। पर गूगल हिकिड़ी अहिड़ी शइ आहे तंहिंखे तव्हां सॼी दुनिया जूं जेके नॉलेज आहे, तव्हां क़ुर शरीफ़ बि पढ़ी सघो था, ऐं तव्हां मेडिकल जूं तव्हांखे को डॉक्टर का बीमारी थो ॿुधाए जीअं गिलाको मां ॿुधाए त तव्हां फौरन गिलाको मां ॾिसी सघो था। बिल्कुलु सुठा सुठा पेजिस आहिनि। डायबिटीज़ आहे, पाकिस्तान नंबर 4 थी वियो आहे वर्ल्ड में
हर चौथे माण्हू में असां वटि डायबिटीज़ आहे यंग एडल्ट पॉपुलेशन में पाकिस्तान में। ऐं डेथ रेशो बि वधी वियो आहे। प्रिवेलेंस डायबिटीज़ जो वर्ल्ड में, जीअं पोलियो में असीं फ्री न आहियूं, तीअं डायबिटीज़ में असीं नंबर 1 थी विया आहियूं वर्ल्ड में। सही। त इन खे बचण जो तरीक़ो आहे त माण्हुनि खे एजुकेट कजे, सिलेबस में असीं शयूं शामिलु कयूं। ॿियो ही वॾे में वॾो रोल तव्हां जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया में ही मॉर्निंग शो जॾहिं शुरू थिया आहिनि, न त असां वटि को बि टीवी चैनल हेल्थ ते कोई स्पेशल हफ़्ते में प्रोग्राम न हलाईंदो आहे। हालांकि हर हफ़्ते में उन्हनि जो प्रोग्राम हुजणु खपे। माण्हुनि खे एजुकेट न कंदासीं त उन्हनि खे ख़बर ई कोन्हे। सही। हिकिड़ो माण्हू डायबिटीज़ वारो जंहिंजे पेर में ज़ख़म थियो, सही, उन ग़लति पटी कराइण जे उनखे गैंग्रीन थी वई। सही। अफोर्डिंग माण्हू, बैंक जो मैनेजर, पढ़ियल गढ़ियल माण्हू, सही। पर हुनखे बि इहा नॉलेज न हुई त उहो आम क्लिनिक में जेका आउं ड्रेसिंग थो करायां, हुनजो पेर गैंग्रीन थी वई, पूरे जिस्म में ज़हर फैलिजी वियो, हुनजी डेथ। असल ॻाल्हि जेका असां वरी उन ॻाल्हि ते ईंदासीं, जेकॾहिं तव्हांखे डायबिटिक आहे, ख़ासि करे डायबिटिक तव्हां पेशेंट आहियो, त उन में जेकॾहिं तव्हां कंहिं पंहिंजे डायबिटिक वारे डॉक्टर खे ॾेखारियो पिया, त पोइ इहो बि ज़रूरी आहे जेकॾहिं उते थोरो बि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे डायबिटिक आइज़ ते बि असरु करे पई, जेकॾहिं आइज़ जो जेकॾहिं प्रॉब्लम थोरो बि जेकॾहिं थियो आहे त उन डॉक्टर खे बि तव्हां ज़रूरु चेकअप करायो, पर आई स्पेशलिस्ट खे ज़रूरु ॾेखारियो। इहो इन ते दुनिया में डायबिटिक ब्लाइंडनेस थींदी आहे, माना शुगर जे करे माण्हू ब्लाइंड थी वेंदा आहिनि। अमेरिका जहिड़े मुल्क में 2000 माण्हू हर महीने ब्लाइंड थींदा आहिनि ड्यू टू डायबिटीज़, माना 24,000 साल जा। पाकिस्तान में त मुंहिंजी जेको स्टेटिस्टिक्स न आहिनि, पर मुंहिंजो अंदाज़ो आहे 5 खां 6,000 माण्हू, 150 खां 200 माण्हू रोज़ानो ब्लाइंड थी वेंदा आहिनि। ऐं सिर्फ़ु अखियुनि जा न, तव्हांखे गुर्दे फेल, अगरि SIUT में तव्हां वेंदा त उते तव्हांखे मेजॉरिटी जेको रीनल फेल्यूअर मिलंदो उहो डायबिटिक पेशेंट। छो त असांजा माण्हू डायबिटीज़ खे मज़ाक़ सम्झी पाण ओवर ईटिंग बि कयूं था, राति जो 2 बजे ताईं खाऊं था। असांजो मुल्क अहिड़ो मुल्क आहे लाइफ स्टाइल जिते इहो ऐलान आहे त 12 बजे खां पोइ पिज़्ज़ा वठो त तव्हांखे सस्तो मिलंदो। त इन करे असांजी यूथ पॉपुलेशन, 2 भाइर या 2 दोस्त राति जो पिज़्ज़ा घुराइनि था, 2 ॼणा वेही पूरो पिज़्ज़ा बि खाई था वञनि, ऐं उन्हनि खे वरी 1.5 लीटर जी कोल्ड ड्रिंक हू फ्री में था ॾियनि, त हू 1.5 लीटर माना 3 गिलास कोल्ड ड्रिंक बि पी था वञनि। शुगर खे वधाइण जो पैकेज आहे। हा, त दीज़ आर द मेन रीज़न्स। असां ओवर ईटिंग बि कयूं था। माना हिकिड़ी अंग्रेज़ी में कहावत आहे, टेक ब्रेकफास्ट लाइक अ किंग, टेक लंच लाइक अ प्रिंस, टेक डिनर लाइक अ बेगर। असां उल्टो कमु कंदा आहियूं, माना ब्रेकफास्ट बेगर जी तरह कंदा आहियूं। माना मेजॉरिटी जेके वेठा हूंदासीं पाण हाणे त नाश्तो उन्हनि में न कंदा आहियूं, ऐं लंच बि कंदासीं, ऐं डिनर असांजी हेवी हूंदी। नाश्ते में बेकरी आइटम्स तव्हांजा थी विया, ब्रेड बिस्कुट खाई गुज़ारो कंदो। पोइ वरी असांजा ॿिया माण्हू छा था कनि, जिन खे 10 बजे 11 बजे बुख थी लॻेनि, पोइ 2 समोसा था खाई वञनि। अच्छा, इन खां अलावा बि हिकिड़ी असांजे मुल्क में त असांजे सस्ते में सस्तो ब्रेकफास्ट आहे या त हलवा पूड़ी या पठाण जो पराठो। त सॼी जेको उमिरि माण्हू अगरि इहो खाईंदो, त जेको 40 सालनि खां जॾहिं पाण क्रॉस था कयूं, त असांजो कोलेस्ट्रॉल बि वधे थो, ऐं हुन में लो क्वालिटी जो तेल बि इस्तेमालु थो थिए। बार बार उनखे हिकिड़े मन तेल मां 500 पूरियूं ठाहींदा आहिनि। त इन जे करे तव्हांजो उन्हनि जो कोलेस्ट्रॉल, इन जे करे असां वटि जेको हार्ट अटैक जो रेशो बि वधे पियो। ऐं असांजो माण्हू चेक कराईंदा कोन आहिनि। असां जेकॾहिं बाइक जी जीअं कंदा आहियूं न, या कार जी ट्यूनिंग बि कराईंदा आहियूं, ऑयल बि चेंज कंदा आहियूं, पाणी बि चेक कंदा आहियूं, पर बैटरी अगरि हूंदी हुनजो, पर असां पंहिंजे साल में टेस्टूं न कराईंदा आहियूं त मुंहिंजो कोलेस्ट्रॉल केतिरो आहे, मुंहिंजी शुगर केतिरी आहे। पोइ इन जे करे पाण वटि बीमारियूं बि वधनि थियूं, हार्ट अटैक बि वधे थो, ऐं हर क़िस्म जूं बीमारियूं। सही, बिल्कुलु। ऐं थोरो वरी पोइ जॾहिं पहिरें केयर न कंदा, ख़्यालु न कंदा, नाश्ते में चांहि बिस्किट त आहे ई आहे, जेको कार्बोहाइड्रेट माना जेको आहे सो मतिलबु इंटेक कनि था। उन खां अलावा पोइ जेको राति जो जेको तव्हां जीअं चयो कि पिज़्ज़ा ऐं जेको फास्ट फूड खाई करे वरी पोइ एक्सरसाइज़ न आहे, सुम्ही था पवनि, ऐं सुम्हनि था त वरी पोइ ब्रेकफास्ट जे टाइम बि सुता पिया आहिनि। 12 बजे 1 बजे जेको आहे सो तव्हांजा इवन तव्हां दुकान ॾिसो तव्हांजा खुलणु शुरू थींदा 12-1 बजे। साईं, माण्हुनि जी नॉलेज लाइ, त जिन खे डायबिटीज़ आहे या ब्लड प्रेशर आहे, उन्हनि खे बेकरी जा आइटम्स न आहिनि इस्तेमालु करणु। उन्हनि इवन पापो बि न करिणो आहे, छो त इन जेतिरा बि बेकरी जा आइटम ठहींदा आहिनि उन में हू चर्बी वग़ैरह इस्तेमालु थींदी आहे, माना ऑयल न, त हुननि खे उहे न करिणा हूंदा आहिनि। त शुगर वारे मरीज़नि खे
या ब्लड प्रेशर वारा कॾहिं कॾहिं मरीज़ हूंदा आहिनि नमकीन बिस्कुट वेठा खाईंदा आहिनि। सही त इहे शयूं उन्हनि खे मतिलबु सख़्तु पंहिंजो ऐं जेतिरो बि असां पंहिंजी सिहत जो ख़्यालु कंदासूं, सही हेल्थ इज़ वेल्थ। बिल्कुलु सही। जीव आहे त जहान आहे ऐं सिहत हज़ार नेमत आहे, असांजो इहो ई चवणु हूंदो आहे। ऐं जेको आहे हिकिड़े त हिकिड़ी फिज़िकल मतिलबु असांजी सिहत आहे, ॿियो रूहानी जेको आहे सो सिहत बि ज़रूरी आहे। त उनजे लाइ असां जेको आहे सो उस्ताद बादल असांजा स्पेशलिस्ट आहिनि। उस्ताद बादल जेको आहे सो असांजो रूहानी इलाजु कंदा। सो उस्ताद छा पिया ॿुधायो असांखे? ज़िंदगी ॾींहड़ा चार हलिया वेंदासीं, अच त करियूं प्यार हलिया वेंदासीं, मरण खां पोइ जे कंदे यादि प्यारा त जीअरे कीन विसार हलिया वेंदासीं। ज़िंदगी ॾींहड़ा चार शायर चवे थो रोज़ ताना नवा पई हाणे ज़िंदगी, रोज़ ताना नवा पई हाणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, रोज़ ताना नवा पई हाणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, रोज़ ताना नवा पई हाणे ज़िंदगी। अज बहार जी पहरी पिरहया फुटी, 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 ज़ख्म एॾा मिलिया पई घणे ज़िंदगी, ज़ख्म एॾा मिलिया पई घणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, रोज़ ताना नवा पई हाणे ज़िंदगी। राह जहते रहा साथ सुन का सदा, राह जहते रहा, राह जहते रहा साथ सुन का सदा, हर कदम छो ओॾां पई खणे ज़िंदगी, हर कदम छो ओॾां पई खणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी, रोज़ ताना नवा पई हाणे ज़िंदगी। ॾिस उम्मीदुनि जी मौसम झलियो पूरिया, ॾिस उम्मीदुनि जी मौसम झलियो पूरिया, ॾिस उम्मीदुनि जी मौसम झलियो पूरिया, थे जुदाई मतां ही छणे ज़िंदगी, थे जुदाई मतां ही छणे ज़िंदगी,
खाम खा पोए बिछो पई वणे जिंदगी रोज ताना नवा पई हणे जिंदगी रोज ताना नवा पई हणे जिंदगी वाह 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 सही वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग उस्ताद बादल जो इहो कलाम उस्ताद ज़िंदगी जी हक़ीक़त इहा ई आहे ऐं ज़िंदगी 4 ॾींहं आहे ऐं भरपूर तरीक़े सां ऐं सिहतमंद गुज़ारणु खपे पाण खे सो साईं टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो वरी मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार यस भलीकार साईं सां जेको आहे सो कचहरी कंदा साईं ईयर नोज़ थ्रॉट साईं अॼुकल्ह जेको ख़ासि करे सर्दियुनि में त वॾो हिकिड़ो इशू लॻो पियो आहे अॼु मां तव्हां सां जेको आहे सो तव्हां खां हिकिड़ो क्वेश्चन पुछंदुमि साइनस जो जेको इशू आहे साइनस जो इशू आहे छा ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां मतिलबु ट्रीट कजे हिकिड़ो तव्हां जेको आहे सो मेडिकल जे थ्रू ऐं रेमेडीज़ बि जेको आहे सो ॿुधाए छॾियो त छा मतिलबु कहिड़े तरीक़े सां उहे साइनस जा जेके पेशेंट्स आहिनि उहे पंहिंजे पाण खे ट्रीट कनि अदा हाणे ईअं आहे हिन में त साइनस जा जेके पेशेंट ख़ासि तौर ते ईंदा आहिनि न हुन बाइक राइडर जेके हिन में इन्फेक्टेड घणा थींदा आहिनि बाइक राइडर ऐं जेको माना जिते धूड़ हुजे इन्वायरमेंट कराची में त बिल्कुलु ईअं आहे त पोइ उहे यानी इन्फेक्टेड घणा थींदा आहिनि साइनस में ऐं ओल्ड एज ऐं ॿार घणा थींदा आहिनि बसि हिन में एहतियात इहा ई आहे त माना धूड़ खां बचिजे थधियूं खटियूं शयूं न खाइजनि पंहिंजी डाइट आहे हुनखे कंट्रोल कजे ऐं जिथे माना रश हुजे त मास्क इस्तेमालु कजे ऐं बाइक राइडर आहिनि उहे बि मास्क वग़ैरह इस्तेमालु कनि पर हाणे जेकॾहिं इहो थी वञे हाणे अचूं था हिन ते थी वियो त हाणे थी वियो वायरल थी वियो या पोइ हुनजो जेको आहे त हुनजो बि इहो ई आहे त एहतियात कजे जेकॾहिं बैक्टीरियल इन्फेक्शन आहे त पोइ हुनजो एंटीबायोटिक सां इलाजु कबो वायरल रुगो वायरल आहे त पोइ नॉर्मली एंटी एलर्जी का बि ॾेई हुनजो पोइ यानी इलाजु कबो हाणे साइनस यानी ज़ुकाम जेकॾहिं थी वियो पोइ जेकॾहिं हू अंदरि किरंदो आहे त पोइ गले खे ख़राबु कंदो आहे हा गलो ख़राबु कंदो इन्फेक्टेड कंदो ऐं ॿाहिरि किरंदो आहे त पोइ नक में जेका उर्फ़े आम में चइबो आहे त हॾी वधी वई हॾी बेसिकली उहे सम्झो त कार्टिलेज असां चवंदा आहियूं हुनखे न कार्टिलेज हूंदो आहे जीअं हार्डबोर्ड जो जेको माना हूंदो आहे हार्ड चिप हूंदी आहे हिकिड़ी हुनजे मथां जेकॾहिं असां पाणीअ जा फुड़ा फुड़ा टिपकाईंदासीं न त पोइ उहो बि यानी हुन ते बि सोज थी वेंदी इन्हीअ ते बि ईअं थींदो आहे त जेकॾहिं हा फुलिजी वेंदो आहे न नेज़ल एलर्जी बि ईअं ई थींदी आहे नेज़ल प्रॉब्लम बि आहे त जेकॾहिं असां घणो हुनखे रखंदासीं घणी रहंदी त पोइ असांजो उहो माना उर्फ़े आमे जी चवंदा आहिनि हॾी वधी वई त पोइ उहा हॾी वधी वेंदी आहे पोइ हाणे हुन में 2 कंडीशन्स हूंदियूं आहिनि त पोइ ENT स्पेशलिस्ट ॾिसंदो एक्सरे कराए त हॾी जी माना वधण जी हद केतिरी आहे जेकॾहिं हिकिड़ी हद ताईं आहे त पोइ ठीकु आहे लेकिन नक बंदि थो रहे मुसलसिल हर बंदि थो रहे घणो करे बंदि थो रहे त पोइ वरी असां ऑपरेशन ॾेई वेंदासीं तो पोइ हुन में छा थींदो आहे त ऑपरेशन में जेका वधियल हॾी हूंदी आहे हुनखे थोरो कट करे स्किन खे सिधो करे मिलाए छॾींदा आहिनि पोइ एॾो माना हिन में बि का वॾी ॻाल्हि न आहे जेकॾहिं को थी वञे त रोज़ मतिलबु जेको आहे सो इन प्रॉब्लम खे बहितर आहे कि फेस करे हिन खां हिकु महिल ट्रीटमेंट जी तरफ़ हलियो वञे प्रिकॉशन्स ज़रूरी प्रिकॉशन्स ॾिसो न उर्फ़े आम में चवंदा आहिनि त इलाज खां परहेज़ बहितर वर्ल्ड में जेको कमु थींदो आहे न उहो थींदो आहे यानी प्रिवेंशन ते असां वटि थींदो आहे इलाज ते साईं घणा जेके चवंदा आहिनि की इहो ऑपरेशन थियण खां पोइ इहा वरी शइ कंटिन्यू रहंदी आहे जेका वरी उहा ग्रो कंदी आहे अदा उहा हर केस में कोन थींदी आहे यानी रेयर केस को हुजे या त ऑपरेशन सही न थियो आहे या त माना या त वरी उहा जेको केयर न थी आहे वरी यानी केयर न थी आहे घणो इन सां गॾु हिकिड़ो ॿियो जेको आहे सो हिकिड़ो प्रॉब्लम आहे जेको अॼुकल्ह आम जेको रहे थो त घणनि माण्हुनि खे जेको आहे सो ख़ासि करे शॉवर कयूं ऐं वरी पोइ उन्हनि खे कननि में सूरु शुरू थींदो आहे या ॿाहिरि जेको आहे सो बीचिस ते विया हवा जेका आहे सो लॻी थधी त कननि में उन्हनि जे
प्रॉब्लम वधीक सूर थींदो आहे, इहे मां जी, जी, पेशेंट्स जेको आहे सो पाण ॾिठा आहिनि। अच्छा। सो इन्हनि जो छा वजह छा आहे, इन जो हल छा आहे? उहो बि हल इहो आहे त उहो यानी कननि में हवा कोन लॻंदी आहे, जीअं उर्फ़ आम में मशहूरु आहे। पर असां जेको साहु खणंदा आहियूं न, पोइ हुन में असांखे नेज़ल प्रॉब्लम बि थींदो आहे सही। ऐं ईयर्स यानी प्रॉब्लम बि थींदो आहे। जेकॾहिं एलर्जी वधी वई, जेके नक जी एलर्जी वधी वई, त पोइ हुन में छा थींदो आहे, कन जो जेको परदो आहे न इंटेक्ट थींदो आहे, सुकिड़जी वेंदो आहे। अच्छा। पोइ असांखे जीअं यानी ॿुधणु, हिन में कॉम्प्लिकेशन छा थींदी आहे त यानी ॿुधण में घटि ईंदो आहे। हियरिंग यानी हियरिंग प्रॉब्लम इहो थियो त हिकिड़ो समुंड खां आयासीं, हिकिड़ो कन बंदि थी वियो, हिकिड़े साइड जो नक बंदि थी वियो। सही। पोइ हिन में घणो करे असां बाफ़ वठूं, स्टीम वठूं, स्टीम त वठूं। उहो माना असां लाइ वधीक सुठो आहे। का बि हल्की फुल्की एंटी एलर्जी असां यूज़ करे था सघूं। पोइ हुन में छा थींदो आहे त उहो यानी रेयर थींदो आहे न। हाणे वियो 12 कलाक 8 कलाक समुंड ते रहियो, वरी मोटी आयो, पोइ माना हिकु अधु ॾींहुं असां इहो केयर कंदासीं, 2-3 टाइम बाफ़ वठंदासीं ऐं एंटी एलर्जी का वठंदासीं, इंशाल्लाह सही थी वेंदो। सही सही आहे। बिल्कुलु तमामु सुठी हिकिड़ी जेका सो इहा इंफॉर्मेशन ॾिनव। ऐं जेको आहे सो उहा ई साॻी ॻाल्हि के जेको आहे सो माण्हू जॾहिं थोरो प्रॉब्लम जेको कंहिं जेको पेशेंट सां थिए पियो, त उहा ई ॻाल्हि आहे की जेकॾहिं ईयर नोज़ थ्रॉट जो मसइलो आहे त ईयर नोज़ थ्रॉट जे डॉक्टर वटि ई वञणु खपे। माण्हू आम डॉक्टर ॾे हली करे उतां जेको आहे सो दवाऊं वठनि पिया। ऐं डॉक्टर जेको आम जेको ॿियो डॉक्टर आहे जंहिंजी फील्ड ई न आहे, उनखे बि शाबस आहे, उहो बि उनखे प्रिस्क्राइब कंदो आहे की मुंहिंजो मतां पेशेंट हेॾो हलियो वञे, उन में अवेयरनेस अची वञे। सो इहो बि ENT ॾे हलियो वञे, इहो बि जेको आहे सो फीस मुंहिंजी ख़राबु थिए। थोरो हिन में ऐड कंदुसि त जेके असांजा क्वालिफाइड डॉक्टर्स आहिनि, MBBS डॉक्टर्स आहिनि, त पेशेंट इहो ॾिसी वञे त मां को बि इलाजु कराइण लाइ जंहिं वटि वञा थो उहो क्वालिफाइड आहे या न। सही। बेसिक त अवेयरनेस इहा हुनखे हुजे। सही। त पोइ जेकॾहिं बेसिक अवेयरनेस इहा आहे त उहे हल्का फुल्का इन्फेक्शन हे हो फैमिली फिजिशियन या डॉक्टर हुनखे यानी ट्रीट करे सघे थो। सही। पर हाणे स्टोरनि ते वञणु या जेके यानी सियाणा घिटीअ में वेठा आहिनि, मशवरा था ॾियनि, यार हीअ थी वियो आहे तोखे, हीअ वञी खाई छॾे यार, सही ॻाल्हि आहे। सम्झे। पोइ हिननि इहे माना जेकी शइ न अवॉइड करणु खपे असांखे हिननि शयुनि। सही ॻाल्हि साईं। इन ॻाल्हि चऊं पिया त अखियुनि ते बि अखियूं माना ॾिठो वञे त जंहिंखे चवंदा आहियूं नूर जेको आहे सो वा नूर जो कसम जेको आहे सो अखियूं एतिरियूं माना इम्पॉर्टेंट, वॾी हिकिड़ी नेमत आहे ख़ुदा जी माना इंसान जे वजूद में। मां जॾहिं असां जेकर ख़ासि करे मीडिया जा माण्हू आहियूं न, ॾिसंदा आहियूं त जेको कैमरा जे हिसाब सां ॿुधायो वेंदो आहे की हे जेको लेंस आहे जेको सो कैमरा में यूज़ थिए थो, फिश आई लेंस आहे, जो उन में फिश वारा जेके सो उहे फंक्शन्स हूंदा आहिनि। आई जेको आहे सो वाइड एंगल हूंदो आहे ऐं ॿिया काफ़ी जेको आहे सो आहिनि। सो मां सम्झंदो कैमरा जेका ईजाद थी आहे हिननि लेंसिस खे मां जेको आहे सो सोच इहा आई हूंदी त उन हिसाब सां बि इहा क्रिएट थी हूंदी। सो साईं इहे जेके लेंसिस छा मतिलबु इहे कैमरा जा जेके लेंसिस आहिनि इहे इफेक्ट्स सभु कुदरती तौर ते हिन जंहिंखे चइजे रेटिना चइजे, तारो चइजे, इन में छा मौजूदु आहिनि इहे लेंसिस जेके कैमरा जा फंक्शन्स जेके आहिनि? न, लेंस त असांजी अखियुनि में मौजूदु आहे न, ऐं लेंस खां क्रॉस करे ई लाइट अंदरि वेंदी आहे ऐं जॾहिं इमेज ठहंदो आहे। ऐं उहो लेंस जॾहिं पाण मोतियो जंहिंखे चऊं था, जेको पाण वटि कैटरेक्ट जंहिंजो ऑपरेशन थिए थो, इहो लेंस ई आहे। लेंस पहिरें ट्रांसपेरेंट हूंदो आहे, पोइ ओपेक थी वेंदो आहे, गैर शफ़ाफ़ थी वेंदो आहे एज जे करे। जीअं असांजी बॉडी में चेंजिस ईंदियूं आहिनि त उहो लेंस गैर शफ़ाफ़, त पोइ नज़र घटि थी वेंदी आहे, त उहो पाण लेंस कढंदा आहियूं। पोइ ॿियो वरी जेको IOL जंहिंखे इंट्राक्यूलर लेंस पाण चऊं था, सही, इहो विझूं था त हुनजी नज़र। सही। ऐं जॾहिं IOL न हुयो त पोइ माण्हुनि खे मोटो चश्मो लॻाइणो पवंदो हुयो, थुल्हो, त 10 नंबर जो 12 नंबरनि जो। हाणे त इहो सर्जरी थी वई आहे। ऐं ॿियो इन जेके त कंहिंखे बि मोतियो थिए त फ़ौरन उनखां डिॼे न ऐं टाइम सां ऑपरेशन कराए छॾे, छो जो इहो वेरी ईज़ी प्रोसेस आहे। पर असांजे मुल्क में अञा बि उहो गुरबत आहे जिते ॿहिराड़ी आहे, जब माण्हू अणपढ़ियल आहिनि, जन खे या सहूलियतूं न आहिनि, त उते मोतियो ज़्यादा पची वेंदो आहे, त उनखे पोइ लेंस इंड्यूस गिलाकोमा बि थी वेंदी आहे। रूरल एरियाज़ में साईं वरी पोइ आई स्पेशलिस्ट तव्हांखे नथा मिलनि। हा, गवर्नमेंट जो फर्ज़ आहे त गवर्नमेंट खे खपे त हर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में, हर तालुका हॉस्पिटल में, इन जे करे ई त असां वारो हेल्थ मिनिस्टर हाणे विड़े पियो त इहो रोबोट न वठो, इहे पैसा तव्हां पंहिंजा जेके प्राइमरी केयर ते उते लॻायो, त जेके नंढियूं हॉस्पिटलूं आहिनि उते सहूलियतूं कोन्हनि,
उते सहूलियतूं ॾियो। सही। त इहो हिकिड़ो आहे। ऐं ॿियो मां हिकिड़ो कल्ह बि ॾिठो, हिकिड़ो ॿार असां वटि आयो, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे त नंढे हूंदे जीअं ॿारु स्कूल जॾहिं वञे थो त उनजी नज़र चेक थियणु खपे तमामु ॿारनि जी। सही। अगरि उहो नथा करायूं इन स्टेज ते त पोइ असांजी 9-10 सालनि में अखियुनि जी जेका डेवलपमेंट हूंदी आहे, ग्रोथ हूंदी आहे, उहो रुकिजी थी वञे। त पोइ न त उहो लेज़ी आहे थी वञे। अगरि उन ॿार जी नज़र घटि आहे ऐं उनखे असां चश्मो न लॻायो त उहो परमानेंट लेज़ी आहे थी वञे, जंहिंजो बाद में असांखे साईं वॾी वॾी महिरबानी। असांजे प्रोग्राम में आया हुआ डॉक्टर गुलाम अली कुरैशी साहब ऐं जयपाल जबरिया साहब, तव्हांजा लख कुर्ब। ऐं तव्हां आया ऐं असांजी आवाम जेका आहे उन्हनि जे लाइ जेको आहे सो हेल्थ जो जेकी इंफॉर्मेशन जेका आहे सो तव्हां शेयर कई। मां एतिरो यकीन सां चई सघां थो एतिरी इंफॉर्मेटिव जेको आहे सो अॼु डिस्कशन थी आहे, जंहिं जंहिं ॿुधो हूंदो ऐं उन पिरायो बि हूंदो। ऐं न पिराइण सां गॾोगॾु अमल ज़रूरी आहे, अमल ज़रूरु कयो। ऐं तव्हां सिहतमंद रहंदा त पाकिस्तान सिहतमंद रहंदो। सो व्यूअर्स, असांजे अॼोके प्रोग्राम खे जंहिं स्पॉन्सर कयो उहो आहिनि GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS जो नालो काफ़ी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ख़्वाबु पंहिंजो पूरो करणु था चाहियो, सुठो घरु जेको आहे सो सुठी जॻह ते वठणु था चाहियो, त GFS बिल्डर्स तव्हांखे जेको आहे सो नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 4 जहिड़ा ख़ूबसूरत प्रोजेक्ट ॿिया बि हिननि जा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां इन प्रोजेक्ट में इंट्रस्टेड आहियो त GFS बिल्डर्स जे जा कॉन्टेक्ट नंबर तव्हां नोट करे छॾियो, 0301 11555765, 0302 825578। सो GFS बिल्डर सां राब्तो कयो। जेकॾहिं तव्हां सिंध TV सलाम सिंध जे रेफरेंस सां इन्हनि सां कनेक्ट थियो पिया त थी सघे थो तव्हांखे अञा बि रिआयत मिली वञे। ऐं प्रॉपर्टी जेको आहे सो चवंदा आहिनि जेको मिटी सोन आहे, ऐं इहा मिटी सोन वाक़ई आहे। जीअं असां ॿुधंदा ईंदा आहियूं कि वॾनि जेको आहे सो हे जेको आहे सो प्लाट न वरितो, हितां मिस करे सघो, अॼु हज़ारनि वारो प्लाट, सवनि वारो प्लाट करोड़नि जो आहे। तो अॼु बि GFS बिल्डर्स तव्हांखे 35 लखनि जो प्लॉट जेको आहे सो 26 लखनि में ॾिए पियो। अॼु बि उहा प्रॉपर्टी लो जे करे डाउन आहे, त हिन मां फ़ाइदो ज़रूरु वठो। ऐं उहो बिल्डर्स जेके आहिनि रिलायबल आहिनि, ज़िम्मेदार आहिनि ऐं कमिटेड आहिनि। ऐं सुठो जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल उन्हनि जे लाइ कुझु गॾु करणु था चाहियो त ज़रूरु पंहिंजी प्रॉपर्टी जेको आहे सो वठो। ऐं जौहर जो शानदार जी मां छा ॻाल्हि कयां, जेकॾहिं सिहत जी असांजी गुफ़्तगू हली आहे, गले जी प्रॉब्लम जी ॻाल्हि हली आहे, ज़ुकाम जे प्रॉब्लम जी ॻाल्हि हली आहे, कननि जे प्रॉब्लम जी हली आहे, त बिल्कुलु हिन जो हिकिड़ो ई इहो हल आहे कि तव्हां जेकॾहिं एक्स्ट्रा एंटीबायोटिक्स खां बचणु चाहियो पिया त जौहर जो शानदार खे पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजी डेली लाइफ में एड करे छॾियो। जौहर जो शानदार करशी वारो उहो बि। ऐं जौहर जो शानदार जेको आहे सो जेकॾहिं सियारे जो मज़ो वठिणो आहे न, त सियारे जो मज़ो सवड़ियुनि विझण में न अथव। जेकॾहिं सियारे अखि तव्हांखे ॾेखारी आहे त तव्हां बि पंहिंजा जौहर ॾेखारियो सियारे खे। जौहर जो शानदार पंहिंजी लाइफ में एड करे छॾियो। चांहि में पीओ, गरम पाणी में पीओ, ग्रीन टी में मिलाए करे पीओ, टेस्ट ज़बरदस्त आहे। ऐं उन खां पोइ हे न सिर्फ़ु तव्हांजे हील कंदो गले खे, पर तव्हांखे तव्हांजे साह खे जेको आहे सो रिफ्रेश बि कंदो। सो व्यूअर्स, अॼु को प्रोग्राम जेको आहे सो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। तव्हां सभिनी ॾिसंदड़नि जूं ॿुधंदड़नि जूं मुहबतूं आहिनि जो असांजे प्रोग्राम में रेगुलर तव्हां ॾिसो पिया, फीडबैक ॾींदा हो। ऐं असां ईअं ई जेके जेसीं ताईं तव्हांजो साथ रहंदो, असां बि तव्हां सां सिंध TV ईअं ई तव्हांखे सुठी सुठी इंफॉर्मेशन ॾींदो। सुठा सुठा उहे महिमान तव्हांजे अॻियां पेश कंदो ईंदा, उन्हनि खे इनवाइट कंदासीं जेके तव्हांजी रहनुमाई कनि, तव्हांखे रस्तो ॾियनि, तव्हांजा मसइला मसाइल जेके आहिनि हल कनि। ऐं तव्हां मुतमइन रहो। तव्हां ख़ुशि त असां ख़ुशि, तव्हां ख़ुशि त सिंध ख़ुशि ऐं पाकिस्तान ख़ुशि। सो इजाज़त वठंदासीं उस्ताद बादल जे हिन सॉन्ग सां। सिंध सलामत, साथ सलामत। सर जो आइटम लिखियलु आहे, हाणे मूंखे मिलियो आहे, पका ग़लती थी वई त माफ़ी। गिफ्ट बि ॾींदासीं गॾोगॾु GFS बिल्डर्स जा। साईं वॾी महिरबानी। साईं जयपाल साहब हे तव्हांजे लाइ। थैंक यू जी उस्ताद। अख पिरीअ जी अख में, अख पिरीअ जी अख में आहे पुछल जो कम, लाहे नींदुस लतीफ़ चए सिसीअ सूधो चम, जे निकिरी वञे दम तब अख पिरीअ जी अख में। साईं जो हिकिड़ो मैसेज आहे,
भी कंहिंखे चाहियां थो मां भी कंहिंखे चाहियां थो कोई कंहिंखे चाहे थो को मन में मचाए थो का ॻाल्हि ज़रूरी लिकाए थो मां भी कंहिंखे चाहियां थो मां भी कंहिंखे चाहियां थो अॼु कयां थो ॻाल्हि सची सभु तव्हांखे ॿुधायां थो अॼु कयां थो ॻाल्हि सची सभु तव्हांखे ॿुधायां थो केॾी आहे प्यारी मूंखे केॾी आहे प्यारी मूंखे केॾो हुनखे भायां थो मां भी कंहिंखे चाहियां थो मां भी कंहिंखे चाहियां थो सोरठ जहिड़ी आहे सोहणी मन मुंहिंजे जी आहे मोहणी सोरठ जहिड़ी आहे सोहणी मन मुंहिंजे जी आहे मोहणी असल लगे थी हूर परी असल लगे थी हूर परी जैते मुंहिंजी दिल चरी मां भी कंहिंखे चाहियां थो मां भी कंहिंखे चाहियां थो घणो ई उनखे लिकाइण चाहियूं घणो ई उनखे लिकाइण चाहियूं कंहिंखे कीन ॿुधाइण चाहियूं घणो ई उनखे लिकाइण चाहियूं कंहिंखे कीन ॿुधाइण चाहियूं अॼु अलाए छो ॿुधाए वेठुसि अॼु अलाए छो ॿुधाए वेठुसि पंहिंजो सूर सुणाए वेठुसि मां भी कंहिंखे चाहियां थो मन में मचायां थो कोई कंहिंखे चाहे थो को मन में मचाए थो का ॻाल्हि ज़रूरी लिकाए थो मां भी कंहिंखे चाहियां थो मां भी कंहिंखे चाहियां थो मां भी कंहिंखे चाहियां थो
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।